जय झूलेलाल। मां सिंधियाणी कंचन सुनील खत्री तव्हांजो स्वागत थी कयां हिन नए यूट्यूब चैनल में जेको अॼु जे ॾींहं ते यानी 2 अप्रैल 2021 ते मां लॉन्च करे रही आहियां। अॼु जो ॾींहुं ॾाढो शुभ दिवस आहे। अॼु सिंधी भाषा जो ॾींहुं आहे। इन करे मां सोचो कि सिंधी चैनल खे लॉन्च करण जो इन खां वधीक सुठो ॾींहुं कोई थी न सघंदो आहे। हर क़ौम जी सुञाणप उन जी भाषा सां थींदी आहे, त तीअं ई असां बि सिंधी पंहिंजे भाषा सां ई सुञाणा वेंदासीं ऐं सिंधियत खे क़ाइमु रखण लाइ जेका असांजे बुज़ुर्गनि मशक़त कई 20 सालनि जे मशक़त बैदि जेको असांखे सम्मानित कयो वियो कि हा सिंधी भाषा बि काई भाषा आहे ऐं उनखे संविधान में एंट्री ॾिनी वई, मान्यता ॾिनी वई कि हा सिंधी भाषा खे बि अॻियां वधाइणु घुरिजे। स्कूलनि में 3rd लैंग्वेज जे तौर ते सिंधी देवनागरी जो ऑप्शन ॾिनो वियो। इन मान्यता इन संघर्ष खे आदर ॾींदे हुए असां सभई पंहिंजे घर में सिंधी ॻाल्हाईंदा आहियूं। मुंहिंजी गुड़िया 4 साल जी आहे पर उहा बिल्कुलु सिंधी ॻाल्हाईंदी आहे, सिंधी सम्झंदी आहे। मूंखे फ़ख़्रु आहे मां सिंधियाणी आहियां। इन करे मां सभिनि सां सिंधीअ में ॻाल्हाईंदी आहियां। तव्हां बि सिंधीअ में ॻाल्हायो। जय झूलेलाल। सिंधी असांजी ॿोली, मिठड़ी असांजी ॿोली। सिंधी ॻाल्हाइण सां असांजा ॿार पुठियां न रहिजी वेंदा। इहो सिर्फ़ु असांजो संसो आहे। हर कंहिं भाषा जा माण्हू पंहिंजे भाषा में ॻाल्हाईंदा आहिनि तॾहिं बि अॻियां वधंदा आहिनि। त सिंधी बि असां जॾहिं सिंधी ॻाल्हाईंदासीं बिल्कुलु अॻियां वधंदासीं। स्कूल में इंग्लिश, हिंदी, मराठी ॿार ईअं ई बि सिखी वञे थो ऐं अॼुकल्ह त एतिरा माध्यम ठही विया आहिनि कि हर हिकु भाषा सिखणु जाम सवली आहे। त इन करे असांखे पंहिंजे ॿारनि खे पंहिंजी मातृभाषा खां वंचित न रखणु घुरिजे ऐं उन्हनि खे सिंधी भाषा सेखारणु खपे। त स्वागत थी कयां हिन चैनल में जेको अॼु खां मां शुरू करण जी कोशिशि कई आहे, अॻियां वधाइण जी कोशिशि कई आहे। हिन सिंधी चैनल जे थ्रू मां तव्हांखे रूबरू कराइण जी कोशिशि कंदसि सिंधी भाषा सां, सिंधी खाइण पीअण जे रेसिपीज़ सां, सिंधी बैत आखाणियूं ऐं चवणियुनि सां। अगरि तव्हांखे बि इहे सभु ॼाणण जो शौक़ु आहे ऐं तव्हां बि चाहियो था कि असांजी सिंधियत अॻियां वधे त बिल्कुलु हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, वधीक खां वधीक माण्हुनि ताईं शेयर कयो, घंटी वॼाइणु बिल्कुलु न विसारिजो। जीअं सभिनि खां पहिरियों जीअं ई वीडियो अपलोड थिए तीअं सभिनि खां पहिरियों ख़बर नियापो तव्हां वटि पहुचे कि हा नओं वीडियो अपलोड थियो आहे। मिलूं था ॿिए वीडियो में। तेसिताईं जय झूलेलाल।